मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ालल्लाहु तआला या अय्युहन्नासु अंतुमुल फ़ुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़ून दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उहो अल्लाह ताला पूरी कायनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी कायनात जे मथां शहनशाह आहे, पूरी कायनात जे मथां कंट्रोल उन अल्लाह जो ई हले थो। उन अल्लाह मुख़्तसिर वक़्त जे लाइ तमामु इंसाननि खे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत जी आहे ऐं दुनिया वारी ज़िंदगी इंतिहाई नंढी ज़िंदगी आहे। आख़िरत वारी ज़िंदगी जे मुक़ाबले में दुनिया जी ज़िंदगी चंद सेकंडनि जी ज़िंदगी आहे। इन थोरे वक़्त में जेको बंदो अल्लाह खे राज़ी करे आख़िरत तरफ़ उहो हलियो, यकीन तौर ते उन तमामु वॾी कामयाबी खे हासिल कयो। ऐं जंहिं बंदे इन थोरी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह ताला खे नाराज़ कयो ऐं इन खां बाद में हमेशा वारी आख़िरत वारी ज़िंदगी खे उन विञायो, यकीन तौर ते इन बंदे तमामु वॾो नुक़सानु कमायो। अल्लाह ताला हिन दुनिया जे अंदरि अक़ुल ऐं शऊर ॾेई करे इंसाननि खे मोकिलियो आहे। हाणे उन अक़ुल ऐं शऊर जो जेकॾहिं सही इस्तेमालु कंदासीं त पोइ अल्लाह ताला दुनिया बि बनाईंदो, आख़िरत बि बनाईंदो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला इंसान जी ज़हन साज़ी जे लाइ तमामु ज़्यादा मिसाल बयानु कया ताकि इंसान सही तरीक़े सां सम्झी करे आख़िरती ज़िंदगी खे बनाए। हिकिड़ी ॻाल्हि खे ज़हन में रहणु खपे, हिकु ॻाल्हि खे ज़हन में रखणु खपे त वॾे वॾी जेकी ताक़त हिन सरज़मीन ते आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे ऐं अल्लाह खां वधीक हिन काइनात जे अंदरि ॿियो कंहिंजो बि कंट्रोल नथो हले, सिर्फ़ु अल्लाह ताला जो हले थो। अल्लाह खां बाद में मख़लूक़ जे अंदरि अल्लाह ताला सभिनी खां वॾे में वॾी जंहिंखे फ़ज़ीलत ॾिनी आहे, यकीन तौर ते उहे पैगम्बर आहिनि, उहे रसूल आहिनि ऐं उहे नबी आहिनि। उन्हनि खे अल्लाह ताला हिन तमामु मख़लूक़ात जे मथां ग़ालिब रखियो आहे ऐं फ़ोक़ियत ॾिनी आहे। हाणे हिन पूरी काइनात जे अंदरि तमामु मख़लूक़ात खां जेके मथे फ़ज़ीलत रखनि था, उन अंबिया जी जेकॾहिं असां ज़िंदगी ॾिसूं था त पोइ बि उन्हनि जी ज़िंदगी तमामु वॾी आजिज़ी वारी ऐं तमामु वॾी इनकिसारी वारी ज़िंदगी आहे। हर हिकु नबी पंहिंजे ज़माने जे अंदरि अल्लाह ताला जे आॾो झुकियो ऐं पंहिंजा मसाइल उन नबी जो को अल्लाह ताला खां हल कराया। क़ुरान हकीम में अल्लाह ताला साफ़ तौर ते फ़रमायो या अय्युहन्नासु अंतुमुल फ़ुक़राउ इलल्लाह, ए इंसानो तव्हां सभु फ़क़ीर आहियो मां अल्लाह ताला जे दर जा। वल्लाहु हुवल गनियुल हमीद, मगर मां अल्लाह ई बेनियाज़ आहियां ऐं मां अल्लाह ई जो को गनी आहियां।
तमामु इंसाननि जा जेके मसाइल आहिनि उहे मां अलाह वटि जेको हल थींदा आहिनि। हाणे हे वॾी हद आहे। ॾिसो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी वॾी हस्ती आहिनि हिन सरज़मीन जे अंदरि, पोइ बि हर हिकु पैगम्बर खे तव्हां ॾिसंदो त उहो पैगम्बर अची करे अलाह जे आॾो नमाज़ पढ़ी करे अलाह जे आॾो झुकियो। हाणे हितां जेको आहे बंदो मिसाल वठणु शुरू करे, हितां सबक़ु वठणु शुरू करे त दुनिया जे अंदरि वॾे में वॾी आला जेकी शख़्सियत आहे उहा हिकु नबियुनि जी आहे, उहा रसूलनि जी आहे। रसूलनि खां वधीक हिन सरज़मीन ते कोई बि वॾी फ़ज़ीलत नथो रखे। उहे रसूल जॾहिं उन्हनि नमाज़ शुरू कई ऐं उन्हनि अलाह जे आॾो जेको आहे सर पंहिंजो झुकायो। हाणे इहा ॻाल्हि हाणे हद आई, इहा आजिज़ी जी हद आहे जंहिंसां अलाह ताला फ़ौरी तौरु कलाम कयो, जंहिंखे अलाह ताला फ़ौरी तौरु सलाम करे, जंहिंजे मथां अलाह ताला वही जेको आहे जिब्रील अमीन जे ज़रिए सां मोकिले ऐं उहा हस्ती अलाह जे आॾो झुके, इहा हाणे आजिज़ी हद आहे। त मालूम थिए थो त पैगम्बर बि पंहिंजा तमामु जेको मसइला रखिया उहे अलाह ताला जे आॾो रखिया। पाण खे मुसीबत खां जॾहिं बि जेको आहे नबियुनि ॿाहिरि कढियो अलाह खां दुआ घुरी करे। जॾहिं पैगम्बरनि इहो अमल कयो त पोइ यकीन तौर ते पैगम्बर जा जेके साहबा हुया, जेके पैगम्बरनि जा शागिर्द हुया, उन्हनि बि इन तरीक़े खे इस्तेमालु कयो आहे। यानी हे ॻाल्हि हाणे साफ़ मालूम थिए थी त अलाह खां अलावा कोई बि दुनिया जो इंसान मुंहिंजे मसाइल खे हल नथो करे सघे। छाजे करे त पैगम्बर आजिज़ी करे ॾेखारी त मां जॾहिं नमाज़ पढ़ां थो त अलाह जे आॾो मां झुकां थो। हर हिकु नबी अलाह जे आॾो झुकियो। हता की आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि पैगम्बरनि जी फ़हरिस्त अचे थी, सभु पैगम्बर उन्हनि आजिज़ी करे नमाज़ पढ़ी करे अलाह जे आॾो पंहिंजा मसइला रखिया। ऐं अलाह ताला क़ुरान हकीम में साफ़ तौर ते इहो इरशाद फ़रमायो, या अय्युहन्नासु अंतुमुल फुक़राउ इलल्लाह। हाणे हिते अलाह ताला कंहिं हिकिड़े शख़्स जो नालो न आहे वरितो। अलाह ताला ईअं फ़रमाया त 1400 साल खां बाद में शदत कोट वारनि खे चवां पियो, या 2000 साल खां बाद में दुबई वारनि खे चवां पियो। न न, अलाह ताला फ़रमाया या अय्युहन्नासु अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, ए इंसानो तव्हां सभु फ़क़ीर आहियो मां अलाह ताला जे दर जा। हाणे से इंसाननि जे अंदरि वॾे में वॾी जेकी फ़ोक़ीत रखनि पिया उहे हुया नबी। इन खां बाद में नबियुनि जा शागिर्द सहाबा, ताबईन, ताबईन, हेठि बाद में पोइ अवाम उन्नास। हाणे अलाह ताला ज़ेन सज़ी कई आहे त तव्हां मुंहिंजे आॾो सभु फ़क़ीर आहियो ऐं मां अलाह ई जेको गनी आहियां। तव्हांजा मसाइल मां अलाह अकेलो हल करे सघां थो, अलाह खां अलावा कोई बि हल नथो करे सघे। हर हिकु पैगम्बर जी इहा तालीमात हुई। त हाणे जेकॾहिं 1400 साल खां बाद में मूंखे मसाइल को पेश अचे, मूंखे का मुसीबत पेश अचे, त जेकॾहिं मां ईमान वारो आहियां त मां पंहिंजा मसाइल अलाह जे आॾो रखां ऐं मां यकीन थियणु खपे त मुंहिंजा इहे मसाइल तमामु ज़्यादा अलाह ई हल कंदो, अलाह खां सवाइ कोई बि हल न करे सघंदो। हे पैगम्बरनि यकीन बनायो। ईसा अलैहिस्सलाम वाहिद उहो पैगम्बर आहे जंहिं सरज़मीन जे अंदरि रहिया ऐं ॿियनि पैगम्बरनि खे कुझु न कुझु थोरी घणी मिल्कियत ऐं घर कुझु हुयो, पंहिंजी रहण जी जॻह को मकान हुयो। वाहिद पैगम्बर हिन सरज़मीन ते जेकॾहिं तमामु रसूलनि मां, तमामु नबियुनि मां अगरि कोई नज़र अचे थो त ईसा अलैहिस्सलाम आहे। जो ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजी पूरी ज़िंदगी जे अंदरि ज़ाती कोई मकान, हिकिड़ो कमिरो बि जेको न हुयो ऐं ईअं ई पूरी ज़िंदगी जेको आहे हिकु मुसाफ़िर वांगुरु हिन सरज़मीन जे मथां रहिया। त मालूम थिए थो जेकॾहिं अगरि अलाह ताला हिन दुनिया जे मथां कंहिंखे ज़्यादा में ज़्यादा राय आहे, घणी मिल्कियत ॾियां, पोइ अलाह ताला पैगम्बरनि खे ॾियां बसि। ईअं न आहे त ईसा अलैहिस्सलाम खे कुझु न हो त ॿियनि पैगम्बरनि खे घणो कुझु हो। अगरि ॿिया पैगम्बरनि खे बि असां ॾिसूं था, ॿियनि नबियुनि खे बि ॾिसूं था त उन्हनि खे बि थोरो घणो कुझु हुयो बसि।
बाक़ी पैगम्बरनि जी फौरी तौरु जेकी नज़र हुई उहा आख़िरत जी तरफ़ हुई त अल्लाह ताला जेको घरु बनायो उहो जन्नत वारो बनायो आहे। तव्हांजा भाइर दोस्तो, असांजो हक़ीक़ी जेको मक़सदु हिन दुनिया जे मथां आहे, हिन सरज़मीन ते आहे ऐं जिते हिन टाइम मां मौजूदु आहियां, इते मुंहिंजो हक़ीक़ी जेको मक़सदु आहे उहो अल्लाह ताला खे राज़ी करणु आहे। बाक़ी इहे मामला हलंदा रहंदा, दुनिया जा इहे सभु कम हलंदा रहंदा। असां कोशिशि कंदा आहियूं त मां तबलीग जमायत जो मौलाना इबादुल्ला साहिबु इंतिहाई बहितर बयानु कंदो आहे ऐं तमामु वॾी उनजे बयान जे अंदरि सम्झाणी आहे। उन बयान जे अंदरि हिकिड़ी क्लिप एतिरी त बहितरीनु उन बयान जे अंदरि रिकॉर्ड कई, उन जो इंसानु हर हिकु इंसानु चवंदो आहे मां सेट थी करे पोइ दीन जो कमु कंदुमि, मुंहिंजी सेटिंग थी वञे पोइ जेको आहे मां दीन जो कमु कंदुमि, मुंहिंजी सेटिंग थी वञे पोइ मां मदरसे में पढ़ंदुमि, सेटिंग थी वञे तबलीग में बाद में वक़्तु लॻाईंदुमि, मुंहिंजी सेटिंग थी वठे मां पोइ जेको आहे नमाज़ शुरू कंदुमि। की ख़बर आहे तव्हांजी सेटिंग कॾहिं थींदी? तव्हांजी सेटिंग उन टाइम थींदी जंहिं टाइम तव्हां मरियो, मौत वाक़ई थियो, तव्हांखे गुसुल ॾिनऊं, कफ़न ॾिनऊं, क़बर में तव्हांखे लाथऊं ऐं क़बर में कफ़न जूं रसियूं खोले करे ऐं तव्हांजो मुंहुं काबतरा जी तरफ़ कयूं, पोइ हाणे माण्हू चवंदा हा हा हाणे हिन जी सेटिंग थी चुकी आहे, हाणे मामिलो ख़तमु। जे सेटिंग इंसान जी हिते वञी करे थींदी आहे। असां बि सोचींदा आहियूं, असां बि चवंदा आहियूं सेटिंग थिए असांजी, हे मुंहिंजो घरु जेको आहे तामीर थी वठे त बाद में पाबंदी सां मां नमाज़ पढ़ंदुमि न, छा थियो आहे भला, पोइ पढ़ंदासीं नमाज़। हे फ़िलाना जेको आहे मां 100 जरेब जी फ़सुल खणी वठां, नमाज़ बाद में पढ़ंदासीं, कमु घणा आहिनि साईं। मौलवी हज़र त रुॻो फारिग आहिनि, इन करे मुसले ते बीठा आहिनि। त बंदे जी सेटिंग ॿुधायांव इन टाइम थींदी आहे जंहिं टाइम बंदो मरी वियो, क़बर में पहुतो, काबतुल्ला जी तरफ़ जॾहिं मुंहुं कयूं त मथां जेके माण्हू बीठा हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि साईं हाणे हिन जी सेटिंग थी वई आहे, हाणे मथां फटा ॾेई करे मिटी लाहियोसि। असुली सेटिंग इहा ई आहे। त दुनिया जा कम हलंदा रहंदा, दुनिया जा सभु मामला हलंदा रहंदा, पर मां इन मामलात जे दौरान अलाह खे राज़ी कंदो अचां। बाक़ी दुनिया जो कमु कॾहिं बि न खोड़ंदो, इहा ॻाल्हि हमेशह यादि रखिजो। दुनिया जो कमु मां चवंदो न, दुनिया जे कम खे पूरो करे ऐं पोइ जेको आहे मां दीन जो कमु कंदुमि, पोइ मां नमाज़ पाबंदी सां पढ़ंदुमि, त ग़लति फ़हमी आहे या तुंहिंजो ज़हन जेको आहे कुझु ख़राबु आहे, न थींदो कॾहिं बि। दुनिया जो कमु उन टाइम ताईं खुटंदो न जेसि ताईं के इंसान जे मथां मौत न अचे। इंसानु मरी वियो न, हा हाणे दुनिया जा सभु कमु जेको आहे ख़तमु, मुकमल हाणे कमु ख़तमु। ऐं जेसि ताईं इंसानु जेको आहे ज़िंदा आहे कमु हलंदा रहंदा। त होशियारु इंसानु उहो आहे जेको इन थोरी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह ताला जे अहकाम खे खणे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे खणी। हिकु साहबी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़, उन साहबी इहा ॻाल्हि कई त साईं मूंखे का नसीहत जेको आहे तव्हां कयो, मूंखे का नसीहत कयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक इहो हूंदो हो त हमेशह जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि खे आख़िरी तरफ़ जेको माइल कंदा विया। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए पुट नमाज़ तूं पढ़ ऐं जंहिं टाइम तूं नमाज़ ते बीहे उन टाइम तुंहिंजो यकीन इहो थियणु खपे त इहा जेकी मां नमाज़ पढ़ां थो इहा नमाज़ मुंहिंजी आख़िरी नमाज़ आहे, पोइ अलाए नमाज़ थी अलाए न थिए। इहा ई नसीहत आहे। हाणे हक़ीक़त आहे जेकॾहिं अगरि कंहिं बि इंसान खे इहा ख़बर पइजी वञे त जुमे वारी नमाज़ मुंहिंजी आख़िरी नमाज़ आहे, त साईं पोइ नमाज़ ते ध्यानु हूंदो या ॿाहिरि ते ध्यानु हूंदो? साईं किथे ध्यानु हूंदो? नमाज़ ते न। ख़बर पवंदी त इन नमाज़ खां बाद में पोइ टेम ई न आहे, पोइ हयात ई न आहे, पोइ साईं ॿाहिरि जेको ख़्यालु बिल्कुलु न वेंदो। ॿ अल्फाज़ नबी जा उम्मत खे हिदायत लाइ। पोइ छा कयईं साईं? नसीहत कयो। नसीहत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा कई, नमाज़ पढ़ पर तोखे मालूम थियणु खपे त इहा नमाज़ मुंहिंजी आख़िरी नमाज़ आहे बसि। त असां बि नमाज़ जे अंदरि काफ़ी माण्हू चवंदा साईं नमाज़ जे अंदरि ज़्यादा ख़्यालात अचनि था, पोइ मालूम ईअं थो थिए न त 10 साल अञा ज़िंदा रहंदुमि। हाणे जॾहिं ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि आई न त 10 साल 20 साल 50 साल ज़िंदा बाक़ी रहणो आहे, त पोइ नमाज़ जे अंदरि हिसाबु किताबु कंदासीं न।
हिकिड़े शख़्स जे बारे में आयो न, हुन चयो त नमाज़ूं हुन पेशमान जो पोयां पढ़ी त इन खां बाद में पेशमान 3 रकातूं पढ़ायूं। सभिनी जमायतुनि इतफ़ाक़ करे वेठा त पेशमाम जेको 4 रकातूं पढ़ायूं आहिनि। उन हिकिड़े रड़ कई, चए पेशमाम खां ग़लती थी आहे, पेशमाम 4 रकातूं त न आहिनि पढ़ायूं, पेशमाम 4 रकातूं त न आहिनि पढ़ायूं, पेशमाम पढ़ायूं 3 रकातूं। हुनखे सभिनी जमायतुनि जो, उन जमायतुनि जो हिन जो ध्यानु को नमाज़ जे अंदरि घणो हुयो, अलाए छा ध्यानु हिन जो घणो हुयो नमाज़ जे अंदरि, जो हिन सॼी जमायत में हिकिड़े खे ख़बर पई आहे। पोइ चयूं तो ख़बर न कीअं पई? यार ख़बर ईअं पई, मां बि जेको आहिनि ख़ताकार आहियां। दरअसल मां नमाज़ में जॾहिं बीहंदो आहियां, मां 4 दुकान आहिनि, नमाज़ में जीअं जो बीहंदो आहे न, 4 रकातुनि जे अंदरि 4 दुकाननि खे नोट कंदो आहियां। हिन दुकान ते चकर लॻाए आयो आहियां, हिते हे थोरो हिसाबु हुयो, हिते हुयो। अॼु त मां 3 दुकाननि खे सिर्फ़ु ज़हन में रखियुमि, चौथों अञा अचण वारो हुयो त पेशमाम सलाम फिरायो। त मां दावा सां ॻाल्हि कयां थो त 3 रकातूं थियूं आहिनि, त पेशमाम जो हक़ीक़त आहे 3 रकातूं थियूं हूंदियूं। हाणे असांजूं नमाज़ूं बि अहिड़ियूं आहिनि, असांजूं नमाज़ूं बि अहिड़ियूं आहिनि त नमाज़ जे अंदरि हज़ारे ख़्यालात। हाणे पोइ छा करणु खपे? नमाज़ खे छॾिणो त न आहे, नमाज़ खे बाद में बि छॾिणो न आहे। ख़्यालात ईंदा रहंदा, दुकान जो बि ख़्यालु ईंदो रहंदो, कारोबार जो ख़्यालु बि ईंदो रहंदो। पर हाणे वरी काफ़ी साथी हिते कन्फ्यूजन जो शिकार थींदा आहिनि। जॾहिं एतिरा सारा ख़्याल नमाज़ में अचनि था त पोइ मां नमाज़ छो पढ़ां? वरी शैतान जे मथां बीमार, वरी शैतान जो मथां ॿियो हमिलो। त बाबा जेकॾहिं अगरि ख़्यालात अचनि बि था, इन ख़्यालात खां असां बची नथा सघूं। बची सघूं था साईं? न, बची नथा सघूं। इहे ख़्यालात ईंदा रहंदा। कोशिशि कयो जीअं ख़्यालात न अचनि। नमाज़ तव्हां जेको पढ़ंदा रहो, हिकु ॾींहुं तव्हांजी नमाज़ एतिरी बहितर थी वेंदी, तव्हांखे हिन तमामु जेको आहे ख़्यालात खां, मासियत खां रोके वठंदी। त असांजी इबादत बि एतिरी कमज़ोर आहे त नमाज़ अहिड़ी पढ़े बंदो त उहो ईअं महसूसु करे त हे मुंहिंजी नमाज़ ज़िंदगी जी आख़िरी नमाज़ आहे। ऐं जेकॾहिं इहो ई असांजो यकीन थी वियो त पोइ अलाह ताला अमाल असांजा बहितर करे छॾींदो। इंसाननि सां ख़ैर ख़्वाही बि हिकु वॾो अमल आहे। के मुस्लमान जे कम जे लाइ निकिरणु इहे मामूली ॻाल्हि न आहे। हिकिड़ो मुस्लमान आहे, ॿिए मुस्लमान खे का हाजत पहुती आहे, उन हाजत में हिन जो कोई बि मक़सदु न आहे। मक़सदु इहो न आहे त इन जो फलाणो मां कमु कयां पोइ 10,000 रुपया वठांसि। जेकॾहिं इहो आहे त पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि नेकी न मिलंदी। पर जेकॾहिं इरादो इहो आहे त मुंहिंजे मुस्लमान भाउ जो मुंहिंजे ज़रिए सां कमु थो थी वञे, अलाह ताला इन खे इंतिहाई वॾो अजर ॾींदो। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, रमज़ान जो महीनो हुयो, मस्जिद नबवी जे अंदरि वेठा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई थोरो टाइम थियो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतकाल कयो हुयो। रमज़ान जो मथां महीनो अची वियो, साहबा वेठा हुया इतिकाफ़ में, थोरा साहबा हुया। पोइ हिकिड़े शख़्स खे ॾिठो, अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो मस्जिद में आयो, वुज़ू करे ऐं मस्जिद जे कुंड में वेही रहियो। जेको माण्हू परेशान हुजे त मुंहुं मज़ार थींदो आहे। साईं परेशान माण्हू खे सुञाणींदा आहियूं न, त साईं अॼु भला छा थियो आहे साईं, सफ़ा साईं ख़ामोश थी करे वेठो आहे, को टेंशन आहे छा? इहे माण्हू चवंदा आहिनि। असां बि काफ़िनि दोस्तनि खे चयो, साईं छा थियो आहे भला, अॼु सफ़ा टेंशन में वेठो आहे। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिठो त मुस्लमान आहे, वेठो आहे मस्जिद में, इंतिहाई वॾे सदमे में वेठो आहे। त पुछा कयईंसि त मूंखे मालूम थिए त तोखे को जेको मसइलो पेश आयो आहे, ऐं तूं ॿुधा, तूं मुंहिंजो भाउ आहीं, तूं मूंखे ॿुधा इहो मसइलो तोखे छा जो पेश आयो आहे? त हुन चयो त हिन मामले खे छॾे ॾियो। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, नबी फरमायो, मुस्लमान जो भाउ आहे, जेकॾहिं अगरि तोखे का तकलीफ़ पहुती आहे तूं मूंखे ॿुधाए। पोइ हुन साहिबी छा कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मुबारक की तरफ़ हीअं इशारो कयो, चए इन क़बर वारे जो कसम आहे, अॼोके ॾींहं जे अंदरि कंहिं माण्हू खे पैसा ॾियणा आहिनि, अगरि उनखे अॼोके ॾींहं जे अंदरि पैसा न ॾिनमि त पोइ उहो मूंखे ज़लील कंदो, इंतिहाई ॾुखियो मूंखे कंदो। हाणे इन जे लाइ मां परेशान आहियां। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद में वेठा हुया। हालांकि एतिकाफ़ में कोई बंदो वेठो हुजे, मस्जिद खां ॿाहिरि वञे, एतिकाफ़ भरी पवंदुसि न साईं, बिना कंहिं ज़रूरत जे मस्जिद खां ॿाहिरि निकितो, एतिकाफ़ वियो। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु उथियो ऐं मस्जिद खां ॿाहिरि निकितो। ॿाहिरि जीअं निकितो त काफ़ी हिसो ॿाहिरि निकिरी वियो। हे पोइ मुस्लमान भॼंदो वियो, साईं तव्हांखे ख़बर न आहे छा भला त
तव्हांखे ख़बर नाहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मस्जिद खां बिना कंहिं ज़रूरत जे ॿाहिरि निकितो त इतिकाफ़ तव्हांजो टुटी वेंदो। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो बेशक मूंखे ख़बर आहे त जेको मस्जिद खां ॿाहिरि निकितो उनजो इतिकाफ़ टुटी पवंदो। वरी अब्दुल्ला बिन अब्बास रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मुबारक तरफ़ इशारो कयो, चई हिन क़बर वारे जो कसम आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि कोई बि मुस्लमान कोई बि ईमान वारो कंहिं बि पंहिंजे मुस्लमान भाउ जी हाजत लाइ ॿाहिरि निकिरंदो आहे अल्लाह ताला उनखे 10 साल जे इतिकाफ़ जो अजुर ॾींदो आहे। मुंहिंजो हे हिकिड़ो इतिकाफ़ आहे नबी जे कौल जे मुताबिक़ मूंखे 10 साल जे इतिकाफ़ जो अजुर मिलंदो। विया ऐं उन मुस्लमान जी उन तकलीफ़ खे जेको दूरि कयूं, उनजी हाजत खे वञी करे दूरि कयूं। हे छा हे हिकु ईमान आहे, इस्लाम ख़ैर ख़्वाह जो नालो आहे। हिन टाइम जेकॾहिं अगरि असांजा अमाल ख़राब थी विया आहिनि, असां मुस्लमाननि जी कंडीशन जेकॾहिं ख़राब थी वई आहे, इस्लाम कॾहिं बि जेको ख़राब न थींदो। असांजा कम जेकॾहिं ख़राब थी विया आहिनि त उहा हिकु ॿी ॻाल्हि आहे, असांजो किरदारु जेकॾहिं ग़लति थी वियो आहे त उहा हिकु ॿी ॻाल्हि आहे। इस्लाम कंहिं क़िस्म में कोई बि ग़लति न थींदो कंहिं बि ज़माने जे अंदरि। इस्लाम खे जेकॾहिं ॾिसणो आहे, इस्लाम खे जेकॾहिं ॾिसणो आहे त साहबा जी ज़िंदगी खे ॾिसो। इस्लाम खे जेकॾहिं ॾिसणो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे ॾिसो। इस्लाम हमेशह ख़ैर ख़्वाही जो जेको दर्स ॾिनो आहे, इस्लाम हमेशह अमुन जो दर्स ॾिनो आहे। हाणे जेकॾहिं उन मामलात खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल खे जेकॾहिं असां खणी करे हलूं था, उन में असांजो फ़ाइदो आहे, ऐं जेकॾहिं ईअं असां नथा कयूं त असांजो नुक़सानु थींदो। असुली मसइलो इहो आहे त असां मुस्लमान जे आॾो जेके हालात अचनि था, उहे हालात इन बिना ते अचनि था त असां अमाल खां जेको कटिजी वियूं हिन टाइम। जेका मसइला अल्लाह ताला असांजा आसानी सां नमाज़ जे ज़रिए सां हल करे थो त असांजी नमाज़ जे तरफ़ फोकस आहे ई न। कर्ज़ जे बारे में केतिरा माण्हू जी शिकायत आहे। शायदि हिते जेको हिन टाइम मां बयानु थो कयां, हिन मस्जिद में हिकु या ॿ माण्हू हुजनि जेके कर्ज़ ई न हुजनि। अक्सर माण्हू कर्ज़ ई हूंदा, कर्ज़ मथां हूंदो ऐं उन कर्ज़ जे करे बिना ते बंदो परेशान बि थींदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में कुझु अमाल ॿुधाया आहिनि। उन अमाल जे एतबार सां जेकॾहिं असां हलंदासीं, अल्लाह ताला इन मुसीबतुनि खां असांखे दूरि रखंदो। साईं केरु आहे जेको इंसानु जेको चवे त मुंहिंजे रिज़्क़ जे अंदरि बरकत न पवे? सभु वेठा आहिनि साईं। राति जो 12 बजे ताईं दुकानु छो खोले वेठा आहियूं? 11 बजे ताईं दुकानु छो खोले वेठा आहियूं? त पैसो ज़्यादा अचे ऐं बरकत पवे। असुली जेकी अल्लाह ताला बरकत रखी आहे उहा दीन इस्लाम जे अंदरि रखी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि खे ऐं सुनत खे जेतिरो असां फॉलो कंदासीं ओतिरी ज़िंदगी अंदरि सुकून ऐं राहत ईंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दुआ ॿुधाई आहे। उन दुआ खे जेकॾहिं असां पढ़ंदासीं फजर नमाज़ खां बाद में, जेकॾहिं कोई बि मुस्लमान 7 मरतबा उन दुआ खे पढ़ंदो, अल्लाह ताला उनजे रिज़्क़ जे अंदरि बरकत ॾींदो। अल्लाह ताला उनजे कर्ज़नि खे आसानी सां लाहे छॾींदो। उहा दुआ हाणे साईं केरु पढ़े? इंतिहाई आसान हिकिड़ी सिट रहे, अल्लाहुम्मा अक़्फ़िनी बिहलालिक अन हरामिक व अग़निनी बिफ़ज़लिक अम्मन सिवाक। हिकिड़ी सिट रहे बसि। फजर नमाज़ पढ़ो, फजर नमाज खां बाद में 7 मरतबा इन दुआ खे पढ़ो। अल्लाह ताला कर्ज़नि जो मामिलो आसान कंदो। अल्लाह ताला रिज़्क़ जे अंदरि कुशादगी ॾींदो। सभिनी जो तव्हांजो ऐं मुंहिंजो मसइलो बि अक्सर दुनिया जे अंदरि इहो ई हूंदो आहे बसि। हाणे अमाल करे केरु? असां अमाल खां इंतिहाई परे आहियूं। असां अमाल खां इंतिहाई परे आहियूं। असांजे मुआशरे जे अंदरि इहा बि ॻाल्हि हलंदी आहे, जिनात जो ॾाढो असरु आहे असांजे घरनि जे अंदरि, ऐं घरनि खां बीमारी असांजी वञी नथी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿुधाइल जेको अमल आहे, अल्लाह जे नबी फरमायो 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फलक, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास। ए साहबा मुस्लमान पढ़ंदा, सुबुह ऐं शाम 3 मरतबा पढ़ी करे पंहिंजे मथां दम कंदा, तमामु जिन्नात ऐं शयातीन खां अल्लाह ताला उनजी हिफ़ाज़त कंदो। बीमारीअ घर जे अंदरि 7 मरतबा सूरत फ़ातिह पढ़ी करे पंहिंजे मथां दम कयो, अल्लाह ताला तमामु बीमारियुनि खां निजात ॾींदो।
हाणे आमाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाया आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ेकार ॿुधायो आहे। हाणे उन तरीक़ेकार असां खणूं ई नथा। असां मुस्लमान नमाज़ 5 वक़्त पंहिंजी जॻह ते, को 1-2 वक़्त बि नथा पढ़ूं। वरी मसइला पंहिंजा तमामु वॾा क्लियर करण जे पोयां आहियूं। मां पोएं जुमे ते ॻाल्हि ॿुधाई हुअमि न, त मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदुमि। 1-2 नमाज़ कुझु टाइम पहिरियां फजर जी मूंखां सुस्ती जे अंदरि क़ज़ा थी वई, छो इंसान मूंखां बि नमाज़ थी सघे थी क़ज़ा। मां को फ़रिश्तो न आहियां। कंहिं मौक़े ते साहबा जी जमायत खां, अक्सर साहबा जी जमायत खां फजर जी नमाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया, क़ज़ा थी वई। हिकु जंग ते विया, मोटी ते अचनि पिया, मोट ते वापसि जींजो आया। बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंद बनायो त ए बिलाल, जीअं फजर जो टाइम क़रीब थिए न, त पोइ तमामु मुस्लमान जी जमात खे तूं उथारिजांइ। बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु ईअं कयो त उठ वेठो हुयो, उन सां टेक लॻाए करे ऐं ओभर जे तरफ़ मुंहुं करे हीअं वेही रहिया, इन एतबार सां ताकी जॾहिं रोशनी हेॾां ईंदी न त अखि खुली पवंदी। बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु टेक लॻाए करे ईअं वेठा। बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे निंड अची वई। साहबा फरमायो एतिरी निंड अची वई जो सिज जेको आहे तुलू थी पियो। हाणे हे गहरी निंड आहे न, सिज जो निकिरे साईं गहरी निंड आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल हबशी किथे आहे? हाणे हिते बिलाल हबशी मौजूदु आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि मौजूदु आहिनि, जलील क़दर साहबा बि मौजूदु आहिनि। सभिनी खां फजर जी नमाज़ वई, सभिनी खां फजर जी नमाज़ वई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल हबशी खे वठी अचो। अल्लाह जे नबी फरमायो ए बिलाल, तोखे जो मां मुक़ररु कयुमि त फजर नमाज़ ते जीअं जो हेॾां फजर जो टाइम दाख़िल थिए त सभिनी खे उथारिजांइ। त बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो या रसूल अल्लाह, कॾहिं त अहिड़ो मौक़ो थियो ई न आहे, कॾहिं अहिड़ो मौक़ो मूंखां थियो ई न आहे। हे पहिरियों मरतबो थियो आहे। मां जीअं जो टेक लॻाए करे वेठुमि ऐं ओभर जी तरफ़ मां मुंहुं करे वेठुमि त अचानक मूंखे निंड अची वई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो त बिलाल, तुंहिंजे पुठी ते शैतान तोखे ठपे पियो, जीअं नंढे ॿार खे माउ ठपींदी आहे न त उनखे निंड अचणु शुरू थी वेंदी आहे। तुंहिंजी पुठी ते शैतान जेको ठपे पियो, इन जे करे लेट थी वई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नमाज़ खे क़ज़ा कयो तमामु साहबा जी मौजूदगी जे अंदरि, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ज़ा जी जमात कराई। मालूम थिए थो इंसान खां नमाज़ जेको क़ज़ा थी सघे थी, रोज़ाना जे एतबार सां थिए त पोइ त हे सुस्ती चइबी, बाक़ी इंसान खां नमाज़ क़ज़ा थी सघे थी। ॻाल्हि ॿुधायां पियो मां पंहिंजी, त नमाज़ ईअं क़ज़ा थी पई। इन खां बाद में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो मामूल रहियो आहे। हे मां फ़ख़्रीअ तौर ते ॻाल्हि बिल्कुलु नथो कयां, मुंहिंजो इहो मामूल रहियो आहे त मां 2011 खां वठी करे, जॾहिं खां वठी करे मां नमाज़ शुरू कई आहे ऐं उन टाइम मां कंहिं सम्झाई आहे त नमाज़ मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे, उन टाइम खां वठी करे हिन टाइम ताईं नमाज़ खे कॾहिं बि न आहे छॾियो। हाणे मां फ़ख़्रीअ तौर ते नथो ॿुधायां, हे अलाह ताला जो हक़ आहे न असांजे मथां। मां नमाज़ जेकॾहिं पढ़ां थो न त कंहिंजे मथां मां अहसान नथो कयां, न ई अलाह जे मथां अहसान थो कयां। नमाज़ पढ़ूं था, हे अलाह ताला जो असांजे मथां हक़ आहे। पर इंसान कॾहिं कमी कोताही अगरि बिल फ़र्ज़ का नमाज़ कंहिं सफ़र जे करे, कंहिं निंड जे करे क़ज़ा बि थी वई न, मामूल पंहिंजो इहो बनायो आहे, नमाज़ खे साईं कॾहिं बि क़ज़ा खे बि न छॾियो। जॾहिं तव्हां क़ज़ा नमाज़ खे न छॾींदव न, उन टाइम तव्हां नमाज़ जा पाबंद थी वेंदव। हे सभु मुस्लमान चवंदा आहिनि, ख़ासि करे औरतूं बि ऐं मर्द बि, हे पुछा कंदा आहिनि नमाज़ असां पाबंद नथा थियूं, नमाज़ असां पाबंद नथा थियूं काफ़ी टाइम खां वठी करे, त असां हाणे छा कयूं? पाबंदी जो हिकिड़ो तरीक़ो आहे, बिल्कुलु आसानी सां पाबंद थी वेंदव। उहो इहो त नमाज़ पढ़ो, अगरि बिल फ़र्ज़ का नमाज़ क़ज़ा थी वञे, उन क़ज़ा खे फौरी तौरु पढ़ी वठो, ज़िंदगी में तव्हां नमाज़ जा पाबंद थी वेंदव। पर हिकिड़े बंदे क़ज़ा ई नमाज़ न पढ़ी पोइ छा चवंदो? जंहिं बंदे फजर जी नमाज़ क़ज़ा न पढ़ी, जेकॾहिं उन खां थी वई, पोइ छा चवंदो? जुमे खे छॾे ॾिस। अगरि जुमो क़ज़ा थी वियो, निकिरी वियो, पोइ छा चवंदो? अड़े यार असर नमाज़ खे छॾे ॾिस, जुमो ई न पढ़ियो आहे न, असर खे बि छॾे ॾिस। त ॻाल्हि उनखे मां मोटाए पियो अचां, किसो हाणे खुलंदो घणो थो वञे न, त ॿुधायमि त मुंहिंजो आसान कमु, 1-2 नमाज़ क़ज़ा थी वई, आसान में आसान कमु मुंहिंजो न पियो थिए। आसान जेको कमु बिल्कुलु 5 मिंटनि जे अंदरि थिए न, पोइ सम्झाइं पियो त इहा नमाज़ न पढ़ण जी का नहुसत निकिती आहे, नमाज़ न पढ़ण जी इहा नहुसत निकिती आहे।
अल्हम्दुलिल्लाह पोइ तौबा इस्तग़फ़ार करे बाद में नमाज़ जिन जो पढ़ीसीं अल्लाह ताला उन कम खे आसान करे छॾियो। हाणे हिते हिकिड़ो मिसाल आहे, हे मां पंहिंजो वाक़ियो ॿुधाइण जो को मूंखे शौक़ु न हुयो, इहो इन करे मां ॿुधाइणु चाहियां पियो त मां पेशमा आहियां, हिकिड़ी नमाज़ मां निकिती त मुंहिंजा आसान कम न पिया थियनि। जेको मुस्लमान 5 वक़्त नमाज़ न पढ़ी उनजा मसइला हल थींदा? साईं ॿुधण, हिकिड़ो मुस्लमान 5 वक़्त नमाज़ नथो पढ़े, 5 वक़्त नमाज़ नथो पढ़े त उनजा आसान में आसान जेके कम आहिनि न उहे बि क्लियर न थींदा। छाजे करे? अल्लाह ताला खां मदद घुरो, अल्लाह ताला खां आफ़ियत घुरो, त जॾहिं बंदो अल्लाह ताला जे क़रीब थींदो त अल्लाह ताला तमामु मामला आसान करे छॾींदो। ऐं जेकॾहिं ईअं लायानी कंदासीं, कॾहिं नमाज़ पढ़ीसीं कॾहिं नमाज़ न पढ़ीसीं, पोइ छा थींदो? नुक़सानु थींदो, दुनिया बि नुक़सानु थींदो ऐं आख़िरत बि नुक़सानु थींदो। साईं क़यामत ॾींहुं सभिनी खे तव्हांखे जवाबु ॾियणो आहे अल्लाह जी बारगाह में, अल्लाह जी बारगाह में हर हिकु मुस्लमान खे जवाबु ॾियणो आहे त जेके अमाल तव्हांजे जिस्म खां सादिर थियनि था, क़यामत ॾींहुं फ़रिश्ता तव्हांजा ॾाढो उन अमाल खे खणी करे बीहंदा त हे तूं गुनाह कयो आहे, हे तूं नेकी कई आहे, ऐं क़यामत ॾींहुं नंढे खां नंढी नेकी बि तव्हां ॾिसंदव, ऐं नंढे खां नंढो जेको गुनाह आहे उन गुनाह खे बि तव्हां मुस्लमान ॾिसंदव। इहा ॻाल्हि यादि करे छॾियो। ऐं हर टाइम मुस्लमान जो इहो अक़ीदो थियणु खपे त मुंहिंजे कोल खे, मुंहिंजे फ़ेल खे, मुंहिंजे हलण खे, मुंहिंजे चलण खे अल्लाह ॾिसे थो। असां वॾा मुस्लमान नादान आहियूं, इंतिहाई वॾा नादान आहियूं। 10 साल जे ॿार खे ॾिसी करे गुनाह न आहियूं कंदा, कंहिं जमायती खे ॾिसी करे लायानी न आहियूं कंदा, कंहिं दोस्त खे ॾिसी करे को गुनाह न आहियूं कंदा। अबे जे अॾो शराब को मुस्लमान न पी सघंदो आहे, अबे जा अॾो काफ़ी अहिड़ा नौजवान अदीब आहिनि गार न ॾेई सघंदा। अफ़सोस थिए थो असांखे अबे खां बि ख़ौफ़ थिए थो, ॿाहिरनि खां बि ख़ौफ़ थिए थो। 10 साल जे हिकु नंढे ॿार जा अॾो गुनाह करण खां मुस्लमान शकी थींदो आहे। पोइ इन मुस्लमान जो अक़ीदो छाजे करे नथो बीहे त वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, अल्लाह असांजी साहनि जे रगनि खां बि ज़्यादा क़रीब आहे। वहुव माकुम ऐनमा कुंतुम, जिते तव्हां इंसान आहियो उते अल्लाह ताला बि मौजूदु आहे। हाणे इहो यकीन छाजे करे नथो बीहे? जेकॾहिं इहो यकीन 100% बीहजी थो वञे त मुंहिंजा मसाइल त क्लियर थी वेंदा। जेकॾहिं मुंहिंजे दिलि जे अंदरि इहो यकीन कामिल बीठल आहे त मुजीब रहमान शहर जे अंदरि आहे, ॻोठ जे अंदरि आहे, झंगल जे अंदरि आहे, पहाड़नि जे अंदरि आहे, रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि आहे, मुंहिंजो यकीन बीठो आहे यार मां सां अल्लाह गॾु आहे, त पोइ कंहिं शइ जो ख़ौफ़ रहंदो? बाक़ी कंहिंखां टेंशन वठिणो पवंदो? बाक़ी बिल्कुलु न रहंदो। साहबा जी ज़िंदगी खे जॾहिं असां ॾिसूं था असांखे नज़र थो अचे छाजे करे उनखे ख़ौफ़ न पियो थिए। उनखे यकीन हुयो जेकॾहिं अगरि जिहाद जे अंदरि लथासीं त जेकॾहिं अगरि शहीद थी बि वियासीं अल्लाह ताला वॾी ज़िंदगी बनाई आहे, ऐं जेकॾहिं अगरि मोटी अचूं था अल्लाह ताला इनाम ऐं इकराम असांजे लाइ मुक़ररु करे छॾियो आहे। तव्हांजे ॿार दोस्तो पंहिंजी ज़िंदगी खे तमामु मुस्लमान बहितर बणाइण जी कोशिशि कनि। अल्लाह ताला वक़्तु ॾिनो आहे, इंतिहाई कलील वक़्तु ॾिनो आहे। आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया जो को बि जेको आहे वक़्तु न आहे। ईअं सम्झो दुनिया जो जेको वक़्तु आहे आख़िरत जे एतबार सां चंद मिंट। ऐं अल्लाह ताला क़ुरान हकीम में आख़िरत वारी ज़िंदगी जेको बयानु कयो आहे उहो ख़ालिदीन फ़ीहा जे लफ़्ज़ सां इस्तेमालु कयो आहे। त उहा ज़िंदगी केतिरी अल्लाह ताला फरमाए हमेशह लाइ आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे अंदरि टेंशन, को वहम, को ख़ौफ़ या अल्लाह ताला नाराज़ थी वञे, कोई बि टेंशन आहे। हिते ख़ौफ़ थींदो आहे। मां त 6-7 साल 8 साल खां वठी करे नमाज़ पढ़ायां थो न, त हाणे मूंखे इहो ख़ौफ़ आहे अल्लाह ताला कंहिं बि ग़लति कम ते अल्लाह ताला नाराज़ थी सघे थो। वॾे वॾे ओलिया खां बि अल्लाह ताला नाराज़ थी सघे थो। दुनिया अंदरि इहो ख़ौफ़ रहंदो आहे। मालूम एतबार सां कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे त आख़िरत में असांजो रस्तो न आहे छा? जन्नत जो ऐं जनम जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह ताला खे आहे। दुनिया जे अंदरि जेकी असां ज़िंदगी गुज़ारियूं था उहा असांजी ज़िंदगी ख़ौफ़ वारी ज़िंदगी आहे। हिकु ख़ौफ़ ॿियो वहन निकिरंदो न आहे असांजी दिलि खां। रोज़ानो टेंशन न हो, हिकिड़ो टेंशन खे ख़तमु जीअं कंदासीं न त सुभाणे वरी ॿियो टेंशन,
हिकिड़े ख़ौफ़ खां मसे मसे जान छॾायूं था, सुभाणे ॿियो ख़ौफ़ दिलि दिमाग़ जे अंदरि अची थो वञे। अल्लाह ताला इन ज़िंदगी खां आख़िरत वारी जेकी ज़िंदगी आहे उहा अल्लाह ताला मुख़्तलिफ़ रखी आहे, उहा अल्लाह ताला पाक रखी आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाई। ॿिए नंबर ते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुमि। अल्हम्दुलिल्लाह इंडिया जे अंदरि मुलहिद सां जावेद अख्तर सां जेको मुस्लमान मुफ़्ती शमाइल साहिब जो मुनाज़िरो थियो हुयो, इन बेस ते मुनाज़िरो हो त उहो जावेद अख्तर उहो हिकु मुलहिद आहे ऐं उनजो जेको अक़ीदो आहे अल्लाह जे बारे में उहो बिल्कुलु ज़ीरो आहे। मुलहिद उनखे चइबो आहे जेके अल्लाह जे वजूद आहे बिल्कुलु साफ़ तौर ते इनकारी हुजनि। मां ॻाल्हि कई न, असांजे सिंध जे अंदरि बि अहिड़ा ख़रदिमाग़ मौजूदु आहिनि, उहे हमेशह ॻाल्हि इहा करण जी कोशिशि कंदा आहिनि त अल्लाह ताला नाहे, दुनिया ईअं हले पई, दुनिया बग़ैर अल्लाह खां ट्रेवल करे थी। त मुनाज़िरो थियो अल्हम्दुलिल्लाह मुफ़्ती शमाइल साहिब सां। मुफ़्ती शमाइल साहिब इंतिहाई ज़बरदस्त जेको जवाबात ॾिना ऐं सभिनी जवाबनि में जावेद अख्तर खे लाजवाब करे छॾियईं। यानी मां ईअं ॻाल्हि कयां त कोई शक न आहे त कोई बि उन वटि बाद में सुवाल न रहियो। मुफ़्ती शमाइल साहिबु नौजवान मुफ़्ती आहे ऐं सलाम जो जेको हक़दार बि आहे। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी दुनिया खां तमामु वॾा मुफ़्ती उनजे तरफ़ सलाम बि मोकिलियो अथऊं ऐं उनजे बारे में दुआऊं बि कयूं अथऊं। अल्लाह ताला दीन जो एॾो सारो कमु जेको उन खां वरितो आहे। बहरहाल अहिड़ा माण्हू हिते असां वटि बि मौजूदु अथव। इहो मुनाज़िरो थियो आहे ख़ासि करे इंडिया जे अंदरि इहो थियो आहे ऐं 2 कलाक जो जेको इहो मुनाज़िरो आहे मुफ़्ती शमाइल साहिबु ऐं जावेद अख्तर मुलहिद साहिबु, इन ॿिन्हिनि जो बेस मुबाहिसो ऐं बेस मुबाहिसो इख़लाक़ के दायरे में थियो आहे। हिकिड़ो थींदो न मुनाज़िरे जे अंदरि को गार थींदी आहे, को गंद थींदो आहे, न बाक़ाइदे इख़लाक़ी एतबार सां जेके बि उन सुवाल कया त अल्लाह ताला नेठि हिन दुनिया खां पहिरियां किथे हुयो, कहिड़े ज़माने में हुयो, अल्लाह ताला छा पियो करे, त इन जो हिकिड़ो मुख़्तसिर मां जवाबु ॿुधाए छॾियां त मुफ़्ती शमाइल साहिबु ज़बरदस्त जवाबु ॾिनो त ॿुधाईं त अल्लाह ताला जेको वक़्तु जेको शुरू कयो आहे न उहो मख़लूक़ खे ठाहिण खां बाद में अल्लाह ताला वक़्तु शुरू कयो आहे। जॾहिं मख़लूक़ आहे ई न त पहिरियों वक़्तु न आहे। जॾहिं मख़लूक़ खे अल्लाह ताला जोड़ियो ई न आहे न त अल्लाह लाइ को वक़्तु न थींदो। अल्लाह ताला वक़्त खां पहिरियां आहे ऐं वक़्तु जेको हिन टाइम असांजी मेजॉरिटी जे अंदरि जेको नज़र थो अचे इहो असां इंसाननि जी तख़लीक़ खां बाद में जेको आहे वक़्तु आहे। इन खां अलावा ॿिया बि काफ़ी जेको आहे जवाबात हुया। अल्लाह ताला मुफ़्ती शमाइल साहिब जी ज़िंदगी में बरकत ॾे ऐं उन सां गॾोगॾु मुफ़्ती यासिर अल वाजिदी साहिबु, मां सम्झंदो उहो उस्तादु आहे उनजो ऐं इहे जेके शख़्सियत आहिनि इहे सिर्फ़ु जेको आहे मुलहिदनि सां मुनाज़िरे ते कमु कंदा आहिनि ऐं ॿई इहे उलमाए देवबंद खां फ़ारिग़ आहिनि। इहो जॾहिं मुनाज़िरो थियो न पोइ काफ़ी जेको आहे हितां सिंधियुनि जी बि खोपड़ी ख़राबु थी आहे जेके हिते मुलहिद आहिनि। उहे जन पिया पाकिस्तान जे अंदरि अहिड़ो को मुफ़्ती या अहिड़ी तरह को मौलवी आहे जीअं उते जावेद अख्तर साहिब सां डिबेट थी आहे त सिंध जे अंदरि जेकॾहिं अहिड़ो को आहे त असां सां जेको ॻाल्हाए त असां चयो त असांजे ॻाल्हाइण जी कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे। तव्हांजे अबे खे जेको आहे जवाबु ॾेई चुको आहे। जावेद अख्तर जेको आहे न उहो जेके सिंध में मुलहिद रहनि था न उनखे मां ॿुधायां थो तव्हांजो जावेद अख्तर अबो आहे, अबो तव्हांजे ईअं सम्झो अबे खां मथियों जेको लफ़्ज़ चवां न तव्हांजो ॾाॾो आहे, तव्हांजे ॾाॾे खे शिकस्त मिली चुकी आहे, तव्हांजे ॾाॾे खे जवाबु मिली चुको आहे त असांखे कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे तव्हां सां ॻाल्हाइण जी। हा जॾहिं अगरि ज़रूरत पइजी वई न इनशाला पइजी वई त पोइ उलमा जे मशवरे सां ॻाल्हाइणो पवंदो, बाक़ी टपा ॾियण जी कोई बि कोशिशि न करे। अल्लाह ताला सर जॾहिं असां इन ॻाल्हि खे ॾिसूं था त जेकॾहिं हिकिड़ी मस्जिद आहे, हिकिड़ी मस्जिद जे अंदरि जेकॾहिं कोई इंसानु दाख़िल नथो थिए, जेकॾहिं इंसानु नथो अचे, हिकिड़ो बि इंसानु जेकॾहिं नथो अचे त मस्जिद जे अंदरि आज़ान बि नथी अची सघे, मस्जिद जे अंदरि बल्ब ऑन बि नथा थी सघनि, मस्जिद जे अंदरि सफ़ाई बि नथी थी सघे ऐं नमाज़ बि जेको कोई नथो पढ़ाए सघे। सिर्फ़ु आसान मिसाल, मस्जिद जे अंदरि जेकॾहिं को इंसानु नथो अचे त मस्जिद आबाद नथी थी सघे, आज़ान नथी थी सघे, नमाज़ नथी पढ़ी सघिजे। त इहा ई असां ॻाल्हि कयूं था जेकॾहिं अगरि हिन काइनात जे अंदरि ख़ुदा न हुजे हा त सर दुनिया न हली आहे, दुनिया न हली आहे। दुनिया हले थी, दुनिया जो सॼो सेटअप पंहिंजे सही तर्ज़ ते हले थो, याने चंड पंहिंजे टाइम ते अचे थो, सिॼु पंहिंजे टाइम ते अचे थो,
सर्दी पंहिंजे टाइम ते अचे थी, गर्मी पंहिंजे टाइम ते थी अचे, समंदरनि जी मौज पंहिंजे लेवल ते हले थी। मालूम थिए थो इन एॾे सारे सिस्टम खे हलाइण वारो कोई अल्लाह आहे, कोई रब आहे। छाजे करे हिकिड़े नंढे कमरे खे जेकॾहिं उनजे अंदरि इंसानु दाख़िल न थिए, उनजी सफ़ाई नथी थी सघे, उनजे अंदरि लाइट ऑन नथी थी सघे, उनजे अंदरि गंदगी थी वेंदी। हेॾी सारी काइनात जेकॾहिं हले थी, इनखे हलाइण वारो को अल्लाह मौजूदु आहे, इनखे को संभालण वारो अल्लाह मौजूदु आहे। त सर अल्लाह काइनात जे अंदरि मौजूदु आहे। बाक़ी अहिड़ा क़िस्म जा माण्हू अची चुका आहिनि, पहिरियों बि रसूल जे ज़माने में बि हुया, नबी जे ज़माने जे अंदरि हुया, ऐं अहिड़ी तरह सहाबा जे ज़माने जे अंदरि हुया, असांजे ज़माने जे अंदरि बि आहिनि, ऐं क़यामत ताईं इहे माण्हू हलंदा रहंदा। अल्लाह ताला अकुल वारनि जे लाइ हज़ार जेको आहे निशानियूं खोले छॾियूं आहिनि। बाक़ी हिकिड़ो माण्हू बेअक़ल थी पए, हज़ार दलील ॾियण खां बाद में बि जेकॾहिं उहो चए त मां नथो मञा, त छा कंदासीं? अबू लहब चाचो हुयो, कुरैश ख़ानदान, चाचे जो यार रिश्तो वॾो क्लोज़ आहे। चाचो ईअं सम्झो घर जो माण्हू आहे, चाचे जो रिश्तो इंतिहाई क्लोज़। बिलाल हबशी हबश इंतिहाई परे ट्रेवल करे आयो, मुस्लमान थी वियो, जन्नत जो सर्टिफिकेट अल्लाह ताला हुनखे ॾेई छॾियो। चाचो घर जे अंदरि मौजूदु आहे, अबू लहब, अल्लाह ताला जनम जो फ़ैसिलो करे छॾियो। त हिदायत जेकी आहे उहा अल्लाह ताला जे हथ में आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कराची सां वियासीं, चकर बकर थोरो ॾेई आयासीं, ॿुधायूं न बाक़ियो वियासीं मुफ़्ती तारिक मसूद साहिब सां, यानी थोरी घणी मुलाक़ात बि थी वई अल्हम्दुलिल्लाह। सेटअप वॾो आहे हुते, हिते असां वटि सेटअप एॾो को ख़ासि न आहे, बहरहाल हुते वॾो सेटअप आहे। मुफ़्ती तारिक मसूद साहिब जो बयान जो अहिड़ी तरह उनजो जेको पॉडकास्ट वारो सिस्टम आहे, सिक्योरिटी वॾी हुई बाक़ाइदे। मूंखे ई मिलण न पिया चवंदा, मतां को ॾाढ़ी जे रूप में मुफ़्ती साहिब खे अॻिते हलाए न छॾे। मूंखे बि ॾिठो जॾहिं इहो चए आप किधर से आया है, साईं किधर से आया, तो सिंध से आया और किधर से आया, सिंध से आया और सिंध में ई आया आहे। अच्छा, उते वरी ॻाल्हि इहा कुझु पठण अजीब ग़रीब कनि पिया। उते असां चऊं पिया न असां आया आहियूं शहदाद कोट खां, लाड़काणे खां। अच्छा अच्छा अच्छा, सिंध से आया आहे। असां हिकिड़ो साथी आहे, नाराज़ थी वियो हुन सां, चए सिंध से किधर आया, सिंध से आया सिंध में ई आया। हाँ, सिंध से आया सिंध में ई आया। चए अच्छा ये कराची जो आहिनि न, उहो माना उहो ॻाल्हि ईअं पकड़नि, चवनि त कराची जेको आहे हुनखे सिंध जो नालो न ॾियो तव्हां। त मां बाबा सिंध कराची जेको आहे सिंधी त आहे न, असां सिंध खां निकिरी करे सिंध में ई आया आहियूं। चए न हे त कराची खे सिंध न चओ, कराची चओसि, कराची खे सिंध न। बहरहाल इहे ॻाल्हियूं सभु साइड वारियूं, हटो बचो। मुफ़्ती साहिब सां मुलाक़ात थी, मुफ़्ती साहिब सां हलो आहे बि थी, ठीकु ठाकु अल्हम्दुलिल्लाह। सेटअप उते तमामु वॾो हुयो, रिकॉर्डिंग जो सिक्योरिटी बि साईं वॾी हुई उते बाक़ाइदे। मुफ़्ती साहिब जा जेके मस्जिद जा जेके कमरा आहिनि न, उहे फिंगर सिस्टम, जीअं कमरे जे अंदरि हुयो न हिकिड़ो फिंगर, माना 10-12 छोकिरनि जा फिंगर लॻल हुयसि, जेके टीम वारा हुयसि, जेके मोज़िन ऐं अहिड़ी तरह निमाज़ पढ़ाईंदड़, उते फिंगर हणी करे, हिकिड़ो फिंगर खां हणी करे दरवाज़ो खोले, वरी ॿियो अॻिते दरवाज़ो आहे, उन ते बि फिंगर। मां चयो यार हिते त सभु यूरोप लॻो पियो आहे, असांजो ईअं ई जेको आहे तालो ई न आहे लॻल असांजी मस्जिद खे, दरवाज़नि खे। बहरहाल फ़र्क़ु त आहे न साईं, कराची ऐं शहदाद कोट। हिते केतिरी आबादी आहे, 4 लख 5 लख हिते माण्हू रहनि था। कराची में ॿुधो त 4 करोड़ जी आबादी आहे, अलाए 5 करोड़ जी। त एतिरो वॾो सेटअप आहे, एॾी वॾी फैसिलिटी आहे उते। मस्जिदनि जे अंदरि CCTV बि तमामु वॾो लॻल आहे, ऐं लॻण बि खपे। असां बि हिते कोशिशि कंदासीं इंशाल्लाह CCTV कैमरा, हे चुंपलियूं वुंपलियूं चोराइजनि थियूं न, साफ़ु क्लियर माण्हू ज़ाहिर थी पवंदो, त ख़बर पवंदी त कहिड़े जमायती जो नालो त नथो खणा, कहिड़ो बंदो चुंपल खणी वियो आहे, साफ़ तौर ते इहा ख़बर पइजी वेंदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मूंखे मुंहिंजे मुड़ुसु 2 मरतबा 3 तलाक़ूं ॾिनियूं आहिनि। हाणे चवे थो त पाण में ॿई दुबारा निकाह कयूं, छा ईअं थी सघे थो या न? तुंहिंजे मुड़ुस जी खोपड़ी ख़राबु आहे, न थी सघंदो हाणे कुझु बि। 2 मरतबा 3 तलाक़ूं मिलियूं न, हाणे हुकुम इहो ई आहे, हता तनकिह ज़ौजन ग़ैरहू, इहा औरत वेंदी ॿिए कंहिं मर्द सां निकाह कंदी, पोइ जेकॾहिं उन पंहिंजी मर्ज़ी सां तलाक ॾिनी, इदत में वेंदी, पोइ पहिरें मुड़ुस सां निकाह करे सघे थी। हे ॻाल्हि सम्झ में अची वई? हे सुवालु जेको आहे न, हे कंहिं माई जो सुवालु आहे।
डायरेक्ट मूंखे हथ में न ॾिनो अथई, मां चयो साईं खे डायरेक्ट जेको हथ में लिखी करे ॾिनो अथई। तव्हांखे अगरि ॿुधायो त मुंहिंजो नंबर लॻल आहे, व्हाट्सएप ते नंबर लॻल आहे, हिकिड़ो पब्लिक खे ॾिनल आहे ऐं हिकिड़ो मुंहिंजो ख़ासि जेको दोस्तनि खे मस्तूई मल वारनि खे ख़ासि ॾिनल आहे, उन ते मां हलवाए कंदो आहियां। हिकिड़ो नंबर ख़ासि ॾिनल आहे त उन ते माण्हू सुवाल मोकिलींदा आहिनि, पोइ उन में औरतुनि जो सुवाल बि ईंदो आहे, कंहिं मर्दनि जो बि ईंदो आहे, पोइ अक्सर लिखी करे मोकिलींदा आहिनि। त हाणे औरत पुछा करे थी मूंखे मुड़ुसु टे तलाक़ूं 2 मरतबा ॾिनियूं आहिनि, त टे तलाक़ूं जेकॾहिं 2 मरतबा आहिनि, हिकु मरतबो वञे त बि मामिलो ख़तमु। हाणे फौरी तौर उन सां जेको आहे निकाह नथो थी सघे। साईं ॻाल्हि सम्झ में आई साईं? छा थो चवां साईं मां? कोई हिकिड़ो जमाती ॿुधाए। अच्छा टुटी वियो, सही आहे, सम्झ में अची वई, माशाअल्लाह। साईं ईसाई क्रिसमस जी दावत ॾींदा आहिनि, उन में वञणु कीअं आहे? साईं बिल्कुलु ग़लति आहे। ईसाइनि जी जेकी ईद आहे न क्रिसमस, इन जे अंदरि कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उहो उते वञी करे ईसाइनि खे मुबारकबाद पेश करे। ॿुधायांव छाजे करे न? ईसाइनि जो इहो अक़ीदो आहे त क्रिसमस वारे ॾींहं ते माज़अल्लाह अल्लाह ताला पुटु ॼणियो हुयो ईसा अलैहिस्सलाम। हाणे साईं इहो अल्लाह जे लाइ तौहीन आहे न आहे? माज़अल्लाह अल्लाह ताला उन्हनि जो अक़ीदो आहे अल्लाह ताला इन ॾींहं ते ईसा अलैहिस्सलाम खे पैदा कयो आहे। ऐं क़ुरान हकीम छा थो चवे? कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। अल्लाह ताला फरमायो न अल्लाह ताला कंहिंखां पैदा थियो आहे, न अल्लाह ताला कंहिंखे पैदा कयो आहे। अल्लाह ताला पंहिंजी वहदानीअ जे अंदरि बिल्कुलु अकेलो आहे। क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला फरमायो वक़ाल उतख़ज़र रहमान वलदा लक़द जेतुम शैइन इद्दा तकादुस समावातु यतफ़त्तरन मिन्हु वतंशक़्क़ुल अर्ज़ु वतख़िरुल जिबालु हद्दा। अल्लाह ताला फरमायो हे जेके ईसाई चवनि था त अल्लाह ताला पुटु थो रखे, अल्लाह ताला फरमायो इहा तहक़ीक़ इन्हनि वॾी ॻाल्हि कई आहे। अल्लाह जे तरफ़ इहा ॻाल्हि मनसूब, अल्लाह ताला फरमायो एतिरी त इहा वॾी ॻाल्हि आहे जो अन क़रीब आसमान फाटी पवे, ज़मीन चीरजी पवे ऐं पहाड़ रेज़ा रेज़ा थी वञनि। हीअ जो दावा कनि था त अल्लाह ताला औलाद थो रखे, अल्लाह ताला फरमायो अल्लाह पाक आहे। ईसाई जेकॾहिं दोस्त बि आहे न, दोस्त बि आहे न, दोस्ती पंहिंजी हद ताईं। ॾिसो दोस्ती हलंदी मज़हब में न हलंदी। मां पहिरीं ॻाल्हि मोटाइणु चाहियां थो, जेके असांजा नादान मुस्लमान हिंदुनि खे जेको होली जी मुबारक ॾींदा आहिनि न, त उन्हनि ते बि मां रिएक्शन कयुमि। यार मुंहिंजी तव्हां सां का ज़ाती दुश्मनी न आहे, हिंदुनि सां ज़ाती दुश्मनी न आहे, ईसाइनि सां ज़ाती दुश्मनी न आहे। बाक़ी मज़हब जे एतबार सां उन्हनि खे फॉलो थोरी करिणो पवंदो। उन सां मज़हब में कीअं असां फॉलो थींदासीं हिक ॿिए सां, मज़हबी एतबार सां कीअं असां उन सां भाकुर पाईंदासीं। मज़हब उन्हनि जो यानी मज़हबी त्योहार आयो त हिंदू हिंदू आहे, मुस्लमान मुस्लमान आहे, ईसाई ईसाई आहे। हाणे ईसाइनि जो इहो अक़ीदो अथव त क्रिसमस वारे ॾींहं ते अल्लाह ताला पुटु ॼणियो आहे जेको ईसा अलैहिस्सलाम आहे। साईं तौहीन आहे न आहे? तव्हां खां पुछा करणु चाहियां पियो। हाणे कोई बि मुस्लमान चवे साईं माशाअल्लाह ईसाई के आपको मुबारक हो आज क्रिसमस के दिन पे, यानी मुबारक ॾेई करे इहा ॻाल्हि साबित करणु चाहे पियो त तव्हां मुबारक जे लाइ कयो त अल्लाह ताला अॼोके ॾींहं जे अंदरि ईसा अलैहिस्सलाम खे ॼणियो आहे। इहा मुबारक आहे। जुमे जे मुबारक छो ॾींदा आहियो? नमाज़ पढ़ी करे छाजे करे ॾींदा आहियो? साईं मुबारक तव्हांखे हुजे जुमो असां पढ़ी आया आहियूं, यानी ख़ुशी थींदी आहे न, मूंखे पुटु पैदा थियो आहे, सभु जमायत ईंदा साईं मुबारक हुजे तव्हांखे पुटु थियो आहे। मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे, मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे न त मुंहिंजे घर में अल्लाह ताला अॼु मूंखे पुट जी नेमत सां नवाज़ियो आहे। या मां उमिरो करे मोटी आयुमि, सभई जमायत ईंदो साईं माशाअल्लाह तव्हांखे उमिरि जी मुबारक हुजे, यानी मां कमु भलो करे आयो आहियां, उन कम जी मूंखे दाद ॾींदव। हाणे जेकॾहिं को ईसाई आहे उनखे चयो त तव्हांखे क्रिसमस जी मुबारक हुजे, यानी तव्हां मुस्लमान इहो साबित करणु चाहियो पिया त अॼोके ॾींहं जे अंदरि अल्लाह ताला पुटु ॼणियो आहे। हे मामूली ॻाल्हि न आहे, हे तहक़ीक़ी ॻाल्हि आहे, रिसर्च वञी करे कयो। हे को मां ॻाल्हि हवा में नथो कयां। पुछा कयो ईसाइनि खां त इहा ईद जेको आहे कहिड़े बेस ते मल्हाईंदा आहियो, कहिड़ी बेस ते मल्हाईंदा आहियो? रमज़ान कंप्लीट थिए असां इन बेस ते ईद मल्हाईंदा आहियूं त अल्लाह ताला हाणे ईद वारे ॾींहं ते तमामु मुस्लमान जा गुनाह माफ़ु कया ऐं जेके रोज़ा रखिया अल्लाह ताला नेकियूं ॾींदो। इन करे असां मुबारक ॾींदा आहियूं। ईसाइनि खां पुछा कयो त छो क्रिसमस जी मुबारक ॾींदा आहियो? उहे चवंदा अॼोके ॾींहं जे अंदरि माज़अल्लाह अल्लाह ताला पुटु ॼणियो आहे। तौबा अस्तग़फिरुल्लाह। अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि साफ़ फरमायो अल्लाह उहो आहे जेको
कंहिंखां पैदा बि नाहे थियो, अल्लाह ताला कंहिंखे पैदा बि नाहे कयो, पंहिंजी वहदानियत जे अंदरि बिल्कुलु अकेलो आहे, कोई नबी बि हुन सां शरीक नाहे। हे तौहीद अल्लाह ताला तमामु मुस्लमान अहिड़े नादान मुस्लमान खे सम्झ नसीब अता फरमाई। जनाबत जी हालत में सलाम करणु कीअं आहे या सलाम जो जवाबु ॾियणु जाइज़ आहे बिल्कुलु। कोई बंदो जनाब सां ई कंहिं दोस्त जो अस्सलाम वालेकुम त वालेकुम सलाम चई सघो था उनखे, वालेकुम सलाम उनखे चई सघो था। या कोई अची वियो महिमान या कॉल लॻी पई अस्सलाम वालेकुम तव्हां उनखे चयो, कोई मसइलो न आहे। जनाबत जी हालत में सलाम करणु या सलाम जो जवाबु ॾियणु दुरुस्त आहे। जनाबत छा खे चइबो आहे साईं? जनाबत छा खे चइबो आहे साईं? हा तड़की। ॿियनि खे अञा बि ख़बर न आहे, हे त लफ़्ज़ वसूलो आहे। तेज़ी में ॿुधायो जनाबत छा खे चइबो आहे? सोलो अञा खोले करे बयानु कयां। माई सां सुम्हण खां बाद में जेको जिस्म पली थींदो आहे इनखे तड़ चइबो आहे। इन तड़ खे वरी जनाबत चइबी आहे। सभा को खोले और असदुल्ला खोले चइबो न, सिंधी ज़बान अहिड़ी आहे जिते रखूं सां उते फिट थी वञे, ज़बान अहिड़ी आहे। त साईं जनाबत लफ़्ज़ इंतई आसान आहे। अच्छा 22 रजब ते कूंडा करण कीअं आहिनि? ये कूंडा छा आहे साईं? कूंडा करण कीअं आहिनि, छा उनजो कोई सबूत आहे या न आहे? अच्छा हे कूंडा हे जेके कुझु माण्हू कंदा आहिनि, कूंडनि में अलाए छा आहे कुझु विझी करे पोइ खाराईंदा वठंदा आहिनि, कंहिं क़िस्म में कोई बि सबूत न आहे साईं, कोई सबूत न आहे हिनजो। 22 रजब ते जेको तव्हां कूंडा बूंडा कयो, हे छा आहे कूंडा? को साहबा जे ज़माने में हुया छा कूंडा? को ताबाईन जे ज़माने में कूंडा हुया छा? नालो ई ॾिसो न, नाले में ई मज़ो न आहे, नाले में ई मज़ो न आहे न। कूंडो ओ भंग जो कूंडो आहे, छा जो कूंडो? हा असुर जो खाराईंदा आहिनि, इहा ॻाल्हि पका? यार मूंखे यादि अचे थो हिकिड़े दफ़े मूंखे को असुर सां वठी वियो हुयो, पुराणी ॻाल्हि आहे, इंतिहाई पुराणी ॻाल्हि आहे। मां हैरान थियो हुउमि, अच्छा इन कूंडे अलाए कंहिं ज़ालिम तव्हांजे साईं खे बि खारायो कंहिं पोएं ज़माने में। हाणे यादि अची हिन ॻाल्हि कई न असुर जो। हा इहो मां लिखी छॾियो, मां लास्ट में हिनखे सिधो कयूंसि था। अच्छा मूंखे यादि थो अचे अॼु खां तक़रीबन 7-8 साल पहिरियां मां फजर नमाज़ ते पढ़णु आयुमि या पढ़णु आयुमि। अच्छा नमाज़ खां पहिरियां मूंखे कंहिं चयो साईं हलो ख़ैरात आहे। मां सोचियुमि यार ख़ैरात थींदी आहे का टेपरी जी, मां चयुमि हे ज़ालिम अलाए छा मूंखे पूरो कराईंदा एॾो क़िरात जे अंदरि। ईअं ख़ैरात जे बहाने सां पोइ माण्हू जेको आहे वेझो हुयो, मन मूंखे तसली हुई त मां अहिड़ो माण्हू न आहे जेको मूंखे प्याला कराए। मां ठीकु आहे हलूं था। वैसे बा फजर नमाज़ खां पहिरियां ॾाढा इहे मानी बानी पई आहे, भाॼी पई आहे, कुझु सयूं पियूं आहिनि, कुझु हलवो पियो आहे, को शलवो पियो आहे, इहे सभु शयूं पियूं हुयूं। मां हैरान इन ॻाल्हि ते थियां पियो त मां हिन टाइम भला छा जेका यार ॿियो को टाइम थी सघे थो फजर नमाज़ खां बाद में पेशमाम खे ॾियो साईं, या हाणे तव्हां खाओ। मूंखे ॻाल्हि उहा उन टाइम सम्झ में न आई। हाणे अॻे ॻाल्हि कई त हाणे मां सम्झंदो वाक़ई इहा को थींदे बि फजर नमाज़ जे क़रीब आहिनि या फजर खां पहिरियां ई। साईं कंहिं क़िस्म में कोई बि सबूत इन जो न आहे कूंडे खे बचाइण जो ऐं कूंडे खे करण जो। बाक़ी अक्सर उलमा इहो ई लिखियो आहे त काफ़ी बदअक़ीदे वारा माण्हू इन तारीख़ ते हज़रत अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी यौम वफ़ात आहे, उन वफ़ात जी ख़ुशी में इहे इन शइ खे जेको आहे तयारु कंदा आहिनि ऐं बाद में जेको उनखे तक़सीम कंदा आहिनि। बाक़ी इन खे वरी निस्बत ॾींदा आहिनि त इमाम जाफ़र सादिक जी तरफ़ ॾींदा आहिनि त भाउ उनजी पैदाश आहे। हालांकि कंहिं क़िस्म जो कोई बि रिवायत में पैदाश या कंहिं बि इमाम जी वफ़ात न आहे, तहक़ीक़ी इहो कोल आहे। अलाह ताला बाक़ी तव्हांखे बि नसीहत कयां पियो साईं कजो बिल्कुलु बि न। हा कूंडा बूंडा हे हो कोई सबूत न आहे, जेकर हुजे न मुंहिंजी पर मां तव्हांखे चवां यार कयो, कोई मसइलो न आहे। बहरहाल इस्लाम में शरीयत में जी कंहिं क़िस्म जी कोई बि गुंजाइश न आहे। साईं काफ़ी टाइम खां वठी करे औलाद नथी थिए, को वज़ीफ़ो ॿुधायो। पंहिंजी बि कुझु हिमत कर, बाक़ी वज़ीफ़ो हिकिड़ो ॿुधायां पियो साईं। अच्छा वज़ीफ़ो हे जेको आहे 100 मरतबा पढ़ो, 100 मरतबा पढ़ो 40 ॾींहं, ईशा नमाज़ खां बाद में पढ़ो या फजर नमाज़ खां बाद में पढ़ो। ईशा खां बाद में या फजर खां बाद में 40 ॾींहं इहो पढ़ो। रब्बी ला तज़रनी फ़रदन व अंत ख़ैरुल वारिसीन, सूरत निसा आयत नंबर 99। सर्च कंदो अची वेंदी, मोबाइल जे अंदरि एप्लीकेशन आहे न उन जे अंदरि सर्च कंदो न सूरत निसा आयत नंबर 89 यानी 99 सर्च कंदो उहो अची वेंदी आयत। रब्बी ला तज़रनी
फ़र्दं व अंत ख़ैरुल वारिसिन। या इंशाल्लाह पढ़ो, अल्लाह ताला नेक साल औलाद ॾींदो। ज़करिया अलैहिस्सलाम इहा दुआ घुरी हुई। ज़करिया अलैहिस्सलाम खे काफ़ी ज़माने खां वठी करे औलाद न पई थिए, पोइ अल्लाह ताला खां दुआ घुरी थी, अल्लाह मुंहिंजो को वारिस बना, जीअं मां वञा ऐं इन खां बाद में मुंहिंजी पोयां का औलाद हुजे, त अल्लाह ताला औलाद अता कई। कंहिं बि मुस्लमान खे नथो थिए इहो वज़ीफ़ो पढ़ी। मां हिकु औरत सां मंगड़ी कई आहे, हाणे उनजो पीउ निकाह नथो ॾिए, साईं उनजे लाइ को थोरो बयानु कयो। बाबा ख़ुदा जे वास्ते हिनखे ॾेई छॾ, माई हिन पर्ची हेॾे मोकिली थी, अलाए केरु नालो नथा खणोसि। हे ॾाढो यार ख़राबु मसइलो आहे इहो बि। मंगणी त शरीर में सबूत न आहे हुनजो, कंहिं क़िस्म में कोई बि न आहे। मंगणी खां बहितर ईअं आहे त निकाह करे जान छॾायो फौरी तौर। असां वटि अलाए हिकिड़ो आहे, मंगणी कयो, इन खां बाद में फलाणो सामान ॾियणो पवंदो, ढिमकाणो ॾियणो पवंदो, हे हो। इस्लाम न बिल्कुलु ॻाल्हि सीरियस पियो कयां। इस्लाम में अहिड़ी कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे तज़किरो न आहे। कंहिं माई सां निकाह करिणो आहे न, कंहिं औरत सां निकाह करिणो आहे न, निकाह पढ़ायो, ॻाल्हि ख़तमु। हाणे मंगणी थी वई न, इन खां बाद में जीअं औरत सां अॼुकल्ह मंगणी थिए थी न, नौजवान सॼी राति गपशप में लॻा पिया आहिनि। को मौक़ो मिले थो त चवंदा साईं आहे त असांजी मंगेतर न, त असां हुन सां गपशप बि कयूं था, असां ॻाल्हाए बि सघूं था, या किथे हुन सां असां मुलाक़ात बि करे सघूं था। मुलाक़ात मां मतिलबु आहे त हथु ॾियणु या ॾिसणु, इहो असां करे सघूं था। हराम अमल आहे बिल्कुलु। मंगेतर जेके आहिनि, मंगेतर निकाह में न आहे, निकाह में न आहे, ईअं हराम आहे जीअं दुनिया जूं सभु औरतूं। ॻाल्हि सम्झ में अची वई साईं? मंगेतर आहिनि जेकी, जो इहो त असां सिंधियुनि जे अंदरि इहा ॻाल्हि वधी वई आहे त मंगेतर थींदी, मंगणी थींदी। इस्लाम कोई हद बयान न कई आहे। फौरी तौर फोकस जेको कयो आहे न, अन निकाह मिन सुन्नती, फौरी तौर निकाह कयो, निकाह कयो, मामिलो ख़तमु। बाक़ी न्याणी साईं जेके ॾिनी बि आहिनि, असां बि काफ़ी इहो फ़साद ॾिठो आहे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा ज़ालिम न्याणियूं ॾेई करे ऐं इन खां बाद में पोइ उन पंहिंजी ॼाटे खे सताईंदा रहंदा। आदो के ॾींदासीं, हिन जनवरी में ॾींदासीं, मथे साल में ॾींदासीं, इन खां अञा मथे साल में ॾींदासीं। अड़े ज़ालिम भेणा, ज़ालिम ॾिनी थी जान छॾा साईं, ॾिनी आहे त जान छॾा। न्याणी खे वेहण में फ़ाइदो कहिड़ो आहे? निकाह हिकिड़े जॻह ते पढ़णु वियासीं, असांजो उस्ताद हुयो, निकाह पढ़णु वियो। होॾे पढ़ण जो वियो को जाबलू इलाइक़ो हुयो, जाबलू इलाइक़ो हुयो। निकाह जी जो पढ़णु वियो त उते पहुता 10 बजे। मौलवी साहिब जो साईं इलाइक़ो ख़राबु आहे, निकाह महल सां जेको आहे पढ़ाए करे मूंखां जान छॾायो, पोइ हथु कढो, असांखां बि हथु कढो, हिन खां बि हथु कढो। साईं हुन छोकिरी जो पीउ जेको हलियो वियो अलाए काॾे जबल में मुंहुं ॾेई करे, हल थो पुॼाईंदो। हाणे साईं ॿिया अचनि पिया, साईं असां निकाह कीअं ॾियूं? छोकिरी जो पीउ अचे न, हालांकि हुन छोकिरी जो पीउ कयो ड्रामो, हिननि खे इन टाइम ड्रामो नज़र ईंदो आहे, साह असां मौलवियुनि जो वेंदो आहे। अरे बाबा निकाह तव्हांजो, असांजी सॼी राति निंड छो था फिटायो? निकाह ॾेई करे जान छॾायो। हाणे अक्सर मुस्लमाननि जे अंदरि इहो जेको आहे न, इंतिहाई ग़लति अमल आहे। निकाह कराईंदा 3-4 बजे राति जो, 5 बजे सताईंदा, आसकारी सताईंदा त निकाह असां जेको आहे 3 बजे ॾींदासीं, असां 4 बजे ॾींदासीं, मुला आज़ान ने पोइ उन टाइम ॾींदासीं। किथे लिखियलु आहे? किथे लिखियलु आहे? पंहिंजी निंड बि ख़राबु, मौलवी जी निंड बि ख़राबु। मां त एतिरो इन मामले में यकीन कयो ठोस आहियां, एतिरो त ठोस आहियां। क़रीब जेके दोस्त हूंदा आहिनि, क़रीब दोस्त जेके मां वॾो क्लोज़ आहिनि, उहे बि फ़ोन कंदा, उन्हनि खे चवंदो 10 बजे खां बाद में निकाह न पढ़ाईंदोमांव। हलो बाबा यार, निकाह पढ़ाए छॾियो, पोइ सॼी राति, पोइ भले तव्हां हुन घोट खे 5 बजे छॾियो, असांजे मथे में छाजे खां सूरत हुजे? इन मामले में मां निकाह पढ़ण ते घणो ज़ोर न ॾींदो। जेको सुञातल न हूंदो आहे न, त उनजो मां बिल्कुलु बि निकाह न आहियां पढ़ाईंदो, बिल्कुलु बि निकाह मां न आहियां पढ़ाईंदो। छाजे करे? सुभाणे मामला ख़राबु थी सघनि था। सुभाणे अहिड़ी का फिल्म जेको आहे गिची में साईं वारे में विधव, ॾींदा त 1000 रुपयो न, ॾींदा 1000 रुपयो, ऐं सुभाणे गर्दन में जेकी फिल्म पवंदी न, उहा 3 लख वारी पवंदी। त इन जे करे मां निकाह जेको सुञातल न हूंदो, बिल्कुलु बि उनजो न आहियां पढ़ंदो। जेको सुञातल हूंदो उनखे टाइम मिलंदा, बाबा 10 बजे ताईं लास्ट में लास्ट निकाह पढ़ाईंदासीं, इन खां बाद में कंहिं क़िस्म जी कोई बि गारंटी न आहे। त निकाह आसान बनायो, जेतिरो जल्दी थी सघे निकाह करायो। बाक़ी निकाह जे अंदरि फंक्शन, इन जे करे असांजा अक्सर मुस्लमान निकाह नथा कनि। अक्सर नौजवान खां पुछा कयोसीं निकाह छो नथो करे? काफ़ी टाइम खां वठी करे तूं छॾो आहे। चई साईं तव्हां बि अजीब था ॻाल्हि कयो, तव्हां बि अजीब था ॻाल्हि कयो।
हाणे सहुरो चए थो जेको 3 लख जो याच ॾे ऐं शादी हाल बि बुक कराइणो आहे। हाणे चए थो घटि में घटि ख़र्च जेको अचे थो न 10 लख रुपया थो ख़र्चु अचे, मां काॾे वञा? हाणे ईमानदारी सां ॿुधायांव थो 10 लख रुपया शादी ते ख़र्च थो अचे या घटि में घटि 5 लख रुपया अचे थो। 5 लख साईं हिन ज़माने में महांगा आहिनि, थोरा आहिनि, ॾुखिया था अचनि यार। पोइ हाणे ज़िना लॻी पई आहे सस्ती, त पोइ काॾे वेंदा माण्हू इन मोकारे जेको तरफ़ वेंदा। त निकाह खे ख़ुदा जे वास्ते आसान बनायो, जेतिरी वुसत आहे, ताक़त आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि डिमांड अॻिलनि ते बि न कयो ऐं पंहिंजी क्वालिटी खे चेक कयो। मां जीअं ग़रीब आहियां न, मुंहिंजी इनकम 20,000 आहे न, त अहिड़ी माई सां शादी कयो बसि जेकी 20,000 में उनजी पूरो थी वञे। ईअं न तूं 20,000 जो कमाई करे थो ऐं माई अहिड़ी वठणु चाहे थो जेकी महीने में 2 लख रुपया थो खाए, निकाह पोइ जेको न हली सघंदो। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं ज़ोया नालो रखणु कीअं? यार नालनि जे बारे में बिल्कुलु पुछा न कंदा कयो, ॾाढा सुवाल था अचनि। हे नालो रखूं न रखूं, हे नालो रखूं न रखूं, ॿिनि शयुनि जे बारे में सुवाल मूंखां बिल्कुलु न कंदा कयो। एक साथियुनि खे कुझु हिते जेके आहिनि मूंखां मस्जिद वारा सुवाल एतिरो न कंदा आहिनि, पर हिते जेके आहिनि इंटरनेट ते ॾाढो तंग था कनि। 2 शयुनि जे बारे में मुजीब रहमान खां बिल्कुलु बि सुवाल न कयो। हिकु नालो असां कहिड़ो रखूं, 2 नंबर ते साईं फिलाणो मां ख़्वाबु ॾिठो आहे, छा थींदो? हे ख़्वाबु मां ॾिठो आहे, मां बाबा ख़्वाब जी ताबीर मां बिल्कुलु बि न आहियां कंदो। नालनि जे बारे में सिधो हिकिड़ो मां तव्हांखे उसूल ॿुधाए छॾियां थो। नालो रखिणो आहे न भला भला, इंटरनेट ते सर्च कयो इस्लामी नेम, गूगल ते वञी करे इस्लामी नेम फीमेल एंड मेल ॿई लिखी छॾियो, पोइ एतिरा नाला ईंदा, साहिबनि जा नाला ईंदा ऐं साहिबियात औरतुनि जा नाला ईंदा। उन में जेको तव्हांखे पसंदि अचे नालो रखी छॾियो। टाइम पंहिंजो बि बचायो ऐं टाइम असांजो बि बचायो। यार नाला मशहूरु आहिनि, आयशा नालो आहे, हफ्सा नालो आहे, मारिया नालो आहे, उम्मे कुलसूम नालो आहे, साहिबनि जे अंदरि हज़रत अबू बकर आहे, उमर आहे, उस्मान आहे, अली आहे, हसन आहे, हुसैन आहे, अम्मार बिन यासिर आहे, अम्मार नालो आहे। केतिरा नाला ॿुधायूं? हे सभु नाला आहिनि, मुस्लमान खे ख़बर बि आहे नाला बिल्कुलु जेको आहे। पोइ न साईं तव्हां ॿुधायो हे हो, त इहो सुवाल साईं महिरबानी करे घटि कंदा कयो। साईं मां घरवारी खे स्टाम्प पेपर ते 3 तलाक़ूं लिखी ॾिनियूं आहिनि, छा हाणे उन सां रुजू करे सघां थो या न? छोला खपा महिल सां कंहिं क़िस्म जो कोई बि रुजू न करे सघंदी, महिल सां हाणे 10 लख रुपया विया भर। हा महिल सां जेको न हाणे कमाए दुबई वञु, सऊदी वञु, अरबन जा बूट पॉलिश करो उते, हा अरबन जा बूट पॉलिश करो उते, ऐं पोइ जेको आहे 10 लख गॾु करे पोइ हिते अची करे निकाह कर। यार केतिरो दफ़ा सम्झाए बीठा आहियूं, कार असांखे बि लॻे थी जल्दबाज़ छो था कयो एतिरी? पोइ तलाक में जल्दबाज़ छो आहे एतिरी तलाक में? स्टाम्प पेपर त हाणे टाइम आहे न, स्टाम्प पेपर त तूं वियो आहे लिखी करे, इन ते हाणे मामिलो ख़तमु न, हाणे मामिलो ख़तमु न। ॾिसो न अलाह खे इल्मु हुयो त ईअं थींदो, तलाकूं ॾेई करे पोइ अलाह ताला क़ैद अहिड़ी ज़बरदस्त लॻाए छॾी। माई खे 3 तलाकूं मिलियूं आहिनि न, अता तन के ज़ौजन ग़ैरहू, ॿिए कंहिं मर्द सां हाणे निकाह करे, काॾे वञे ॿिए कंहिं मर्द सां निकाह करे, उहो तलाक ॾे पोइ तोसां मिली सघे थी, न त मामिलो फाइनल क्लियर। हलो बाबा केतिरो निकाह ॾुखियो आहे, त ख़ुदा जे वास्ते निकाह एतिरो महांगो आहे, तलाक ॾियण ते ज़ोर न ॾींदा कयो। ज़हन जे अंदरि बि इहे न आणियो। नौजवान खे पहिरियों बि नसीहत करे चुको आहे, नयूं शादियूं थियल आहिनि न, त खोपड़ी जेको आहे न गरम हूंदी आहे, गरम। मां हीअं करे चईंदुमि, मूंखे घणो कुझु रिश्ता मिलंदा आहिनि घरवारी खे तानो, मूंखे हेतिरा सारा रिश्ता मिलनि पिया, अड़े कुझु बि न आहे। ख़बर आहे केतिरियूं मायूं जेको महांगियूं लॻियूं पियूं आहिनि, औरतूं केतिरियूं महांगियूं आहिनि। इहा जेके मिसकिन वेठी आहिनि तुंहिंजे घर में, बसि महल सां जेको शुक्र आहे नफ़िल पढ़। हे मर्दनि खे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त याने हिन मुंहिंजी घरवारी खां ॿिए हंधि औरतूं जेके आहिनि न, उहे वधीक इख़लाक़ वारियूं आहिनि, उहे मूंसां बहितर ज़िंदगी गुज़ारींदियूं। अड़े इहा सिर्फ़ु साम्हूं जो कनि, तूं पिक्चर तो हिकिड़ी ॾिसी, उहा हक़ीक़त जॾहिं तोखे मालूम थी वई न, पोइ तूं चवंदे मुंहिंजी घरवारी जेके आहिनि न, इन जहिड़ी का बि बुज़ुर्गाणी न आहे। हे 24 घंटा घर में अवेलेबल आहे न। ऐं अॻिली हिकु औरत खे तूं परे खां ॾिठो, सिर्फ़ु परे खां, शादी में सिर्फ़ु तूं परे खां ॾिठो, तूं चयो यार हे औरत वरी इख़लाक़ वारी आहे, सिर्फ़ु परे खां ॾिसी करे हुकुम न लॻाईंदो कर।
घणियूं शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके परे खां इंतिहाई बहितर नज़र ईंदियूं आहिनि। अलाह जो कसम क़रीब में बिल्कुलु न इख़लाक़ हूंदो आहे न तमीज़ हूंदी आहे, त फौरी तौरु नौजवान खे चवंदो ॿिए ट्रैक जे तरफ़ न हलण जी कोशिशि कयो। अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। छा इस्लाम शादी करणु, छा इस्लाम में शादी करणु लाज़मी आहे? जेकॾहिं औरत सॼी उमिरि शादी नथी करणु चाहे ऐं ज़ाहिरी एतबार सां इहा आला ख़ूबियुनि जी मालिक बि आहे, उनजे बारे में छा हुकुम आहे? साईं, निकाह ज़रूरी आहे। औरत केॾी बि वॾी बुज़ुर्गाणी आहे, नेक आहे, मुतक़ी आहे, ऐं प्लस में इहा औरत ईअं ॻाल्हि करे त मां सॼी ज़िंदगी जेको आहे निकाह न कंदमि, बिल्कुलु ग़लति आहे, इंतिहाई वॾो ग़लति आहे। निकाह करिणो पवंदो तोखे हर हिकु सूरत में। निकाह खां बग़ैर औरत पाक दामन नथी रही सघे, ख़ासि करे असांजे ज़माने जे अंदरि, निकाह खां बग़ैर औरत पाक दामन नथी रही सघे। बहरहाल मुजीब रहमान जो दिमाग़ कमु नथो करे। कोई चवे न साईं औरत रही सघे थी, बहरहाल साईं मां नथो सम्झी सघां। निकाह खां बग़ैर औरत पंहिंजी सॼी ज़िंदगी जेको आहे कंवारी गुज़ारे न, नामुमकिन आहे। निकाह ज़रूरी आहे। अल्लाह ताला क़ुर में हुकुम ॾिनो आहे त निकाह तव्हां कयो। औरत लाइ इंतिहाई ज़रूरी आहे उहा निकाह करे, ऐं मर्दनि जे लाइ बि इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं को मर्द चए थो न मूंखे निकाह जी नौबत अचे ई नथी, मां भले जेको आहे न ईअं 5-6 साल बि जेको आहे ईअं रही वेंदुमि, त पोइ मां चवंदो या त उहो मर्द न हूंदो, या त उहो मर्द न हूंदो। बहरहाल हे ज़मानो असांजो वॾो ज़मानो तेज़ आहे, हिन में बंदो ॿाहिरि या सफ़र बि इंतिहाई घटि करे। मां मज़े हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि थो ॿुधायां, इन जे करे ॿुधायो ताकी उहो बंदो जेको ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखनि। मां शादी कई आहे, तक़रीबन मूंखे 10 साल थिया आहिनि। मां शादी कई आहे 10 साल मूंखे थिया आहिनि, ऐं अल्हम्दुलिल्लाह इन 10 सालनि जे अंदरि मां पंहिंजी घरवारी खां जेको घणो टाइम परे रहियो आहे न, उहो 5 ॾींहं आहे। यानी वॾे में वॾो 5 ॾींहं जेको मां परे रहियो आहियां, एतिरो ई बसि। इन खां वधीक मां पंहिंजी घरवारी खां परे न रहियो। हूअं थींदो आहे इंसानु 1-2 ॾींहं हलियो वियुमि, 3 ॾींहं हेॾे हलियो वियुमि, वॾे में वॾो जेको मां परे रहियो आहियां उहो 5 ॾींहं। छाजे करे त माना तव्हां निकाह जेकॾहिं कयो था न, निकाह कयो था, इन खां बाद में घरवारी जे क़रीब तव्हांखे रहणो पवंदो। इंसानु मजबूरी आहे। ॾिसो शरीयत इजाज़त ॾिनी आहे, 4 महीना घरवारी खां तव्हां परे रही सघो था। ईअं न त मां फ़ख़्र जे तौर ते ॿुधायां थो यार 5 ॾींहं मां परे रहियो आहियां, पर हिकिड़ी मां पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज थो ॿुधायां। इस्लाम इहा गुंजाइश ॾिनी आहे त जेकॾहिं को कमु आहे, को दीन जी ख़िदमत आहे, या दुनिया जो ॿियो को मामिलो आहे, इस्लाम एतिरी ताईं गुंजाइश ॾिनी 4 महीना तव्हां घरवारी खां परे रही सघो था। बाक़ी कोई मां खां पुछा करे साईं 4 महीननि खां मथे, साईं मां बिल्कुलु उनखे ग़लति थो सम्झां, बिल्कुलु ग़लति थो सम्झां। 4 महीननि खां मथे कंहिं बि मर्द खे रहणु न खपे। बाक़ी जेकॾहिं कोई रहे थो उनजो ज़िमेदार मुजीब रहमान त न आहे न। कोई मूंखे चए साईं न 4 महीननि खां मथे कोई जेकॾहिं रहे थो, असां कंहिं क़िस्म में कोई बि ज़िमेदार न आहियूं। जेकी ॻाल्हि इस्लामी एतबार सां, शरीयत एतबार सां आहे न, उहा ॿुधणी पवंदी साईं। उहा भले भाउ खे ॾुखी लॻे, हा, उहा जेकॾहिं अबे खे ॾुखी लॻे, उहा जेकॾहिं पुट खे ॾुखी लॻे, उहा ॿुधणी पवंदी। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।